सिंध जी हिकिड़े कुंड मां निकिरी अॻिते वधी वर्ल्ड ओलंपिक्स रेस में चौथी पोज़ीशन हासिल कंदड़ सिंध पाकिस्तान जो नालो रोशन कंदड़ स्पेशल चाइल्ड सना कपरी जे घर सियासी समाजी शख्सियत साबिक़ा वज़ीर आला डॉक्टर अरबाब गुलाम रहीम जे फर्ज़ंद अरबाब इनायतुल्ला ऐं फारूक खान लिगारी अब्दुल हफीज़ कपरी पहुची खेसि मुबारक ॾिनी, हौसला अफ़ज़ाई पिणु कई ऐं सिंध जी सक़ाफ़त अजरक जो तोहफ़ो पिणु ॾिनो वियो। इन मौक़े ते हिननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त अहिड़ा किरदार असांजो सुरमायो आहे, असां खेनि हर मुमकिन मदद पिणु कंदासीं ऐं खेनि कंहिं बि ॾुख ऐं परेशानी में अकेलो न छॾियो वेंदो। असांखे फ़ख़्रु आहे त पंहिंजे मुल्क ख़ासि तौर ते पंहिंजे इलाइक़े जी नुमाइंदगी करे पंहिंजो पाण मल्हायो आहे। असां सभिनी जो फ़र्ज़ु थिए थो त खेनि हौसला अफ़ज़ाई करियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।